अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में सूमर खां प्राइमरी स्कूल खोलण जो ऐलान। दरगाहों पार्क साइज जिम्स 28 जून ते खोलण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जे इजलास में कोरोना सूरत हाल जो जाइज़ो। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त कोरोना केसिस में घटिताई आई आहे। वैक्सीनेशन जी खोट सबबि सुभाणे सूबे जा समूरा वैक्सीनेशन सेंटर बंदि हूंदा। हिकु ॿिनि ॾींहंनि अंदरि वैक्सीनेशन जा वधीक डोज़ मिली वेंदा। वॾे वज़ीर चयो त आवाम SOPs ते अमल कंदो त वबा खां बची सघिजे थो। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अचानक दौरे ते लाहौर पहुची वियो। अहम मुलाक़ातुनि जा इम्कान। आसिफ अली ज़रदारीअ सां पंजाब जे अॻूणे गवर्नर ज़ुल्फ़िकार खोसा जी मुलाक़ात तइ थियल। पीपल्स पार्टी पंजाब जे अॻूणे सदर कासिम ज़िया सां बि मुलाक़ात जो इम्कान। क़ौमी असेंबलीअ में बजट सेशन दौरान अपोज़िशन मेंबर्स जी हुकूमत मथां छिती तनक़ीद। पीपल्स पार्टी MNA कादिर पटेल चयो त असद उमर बजट पेश कंदे चयो त अहिड़ी बजट केर बि नथो पेश करे सघे। कुझु वक़्त बाद खेसि काबीना में निकाली ॾिनी वई। हमाद अज़हर बि आयो ऐं वियो। डपु आहे त टी बजट पेश कंदड़ बि तरीन साहब खे कढियो न वञे। कंहिंखे नारो न ॾियण जा ऐलान कंदड़ बाबर नदीम, हफ़ीज़ शेख, आमिर कियानी, जहांगीर तरीन, अलीमा बाजी, ज़फ़र मिर्ज़ा, ज़ुल्फ़ी बुखारी ऐं अलीम ख़ान खे एनआरओ ॾेई छॾियो। शहरयार आफ़रीदी हुकूमत जो दिफ़ा कंदे चयो त तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त उन्हनि मां कंहिं अवाम लाइ छा कयो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ बलोचिस्तान असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर मेंबर्स ते लठबाज़ी ऐं बदसलूकीअ जी मज़म्मत कंदे चयो आहे त बलोचिस्तान असेंबलीअ जी अपोज़िशन मेंबर्स ते तशद्दुद ऐं खेनि इजलास में शिरकत खां रोकणु फ़ाशिज़म आहे। जाम साहब 68 मोरी रोड ते ॻोठ गुलबेग चांडियो वेझो अफ़सोसनाक वाक़ियो। बीह सां भरियल ट्रक कल्टी थी पई। 3 मज़दूर ख़ुदाबख़्श बिरोही, फेरोज़ बिरोही, ख़ादिम बिरोही ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त हिकु ज़ख़्मी ख़ुदाबख़्श बिरोही ज़ख़्मनि जा सूर न सहंदे PMC अस्पताल नवाबशाह में फ़ौत थी वियो। नवाबशाह जे इलाइक़े ताज कॉलोनीअ जी रहवासण पीरसन मिसमात गुल ख़ातून बेवा मोहम्मद ओर्स ख़ासकेली पंहिंजे पुट जहांगीर बदर ख़ासकेलीअ सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धाईंदे चयो आहे त मुंहिंजो विगो पुट मुमताज़ ख़ासकेली सहाफ़त जी आड़ में मुंहिंजे घर ते गैरक़ानूनी कब्ज़ो कयो आहे। हुन चयो त मुमताज़ ख़ासकेली हिकु ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे जंहिं 2008 में मुंहिंजे पुट अमजद अलीअ खे मिल्कियत जे मसइले तां क़त्ल कयो हो। हुन चयो त जॻह जो फ़ैसिलो बि थियल आहे, जॾहिं त फ़ैसिले में मुमताज़ ख़ासकेली असांखे क़ुरान बि खणायो हुयो, लेकिन हाणे हू फ़ैसिले खे नथो मञे। हुन चयो त मुमताज़ ख़ासकेली जॻह ते कब्ज़ो करण लाइ मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा करे थो, जॾहिं त मुंहिंजे पाणीअ जे कनेक्शन में बिजलीअ जो करंट छॾे थो, जंहिं मां मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे जान जो ख़तरो आहे। हुन चयो त मुमताज़ ख़ासकेलीअ खे पंहिंजे भाउ रिटायर्ड मेजर शबीर ख़ासकेलीअ जी मदद हासिल आहे, जेको पंहिंजे सॻे भाणीजे वेहारे वेठो आहे, जंहिं मां हिकु पुटु 3 न्याणियुनि जो औलाद अथसि ऐं हाणे हू हिन वक़्तु कैनेडा में रहे थो, जंहिं ते हुन मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस शहीद बेनज़ीराबाद रहे इरफान अली बलोच अॼु पुलिस स्टेशन दौलतपुर जो दौरो कयो। SDPO सैयद सिकंदर अली शाह DIG खे भलीकार कयो। DIG जे इरफान अली बलोच पुलिस स्टेशन जी बिल्डिंग खे SHO ऐं वॾे मुंशीअ जी ऑफिस, माली खज़ाने ऐं पुलिस लॉकअप जो मुआइनो कयो। सरकारी हथियारनि ऐं बिल्डिंग जी सफ़ाईअ ते पुलिस अमलदारनि खे शाबाश ॾिनी। कुझु महीना अॻु शेख मोहल्ला मोहरो में सोलंगी ऐं ख़ासकेली बिरादरीअ जे 2 धुरियुनि में घर जे दरवाज़े लॻाइण ते थियल जहिड़े दौरान क़त्ल थियल सोलंगी बिरादरीअ जे नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगीअ वारे मामले ते ख़ासकेली बिरादरी दरगाह फैज़ हाशमीअ जे गादी नशीन साईं हज़रत अली नवाज़ हाशमी, साबिक़ जज अली गुल ख़ासकेली पेरनो गाड़े सादात सां गॾु क़ुरान पाक खणी मेड़मिंथ काफ़िले सां सोलंगी हाउस बांदी रोड ते सोलंगी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत वॾेरो अली असगर सोलंगी ऐं मक़तूल जे वारसन मोहम्मद बचल सोलंगीअ वटि पहुता, जिते सोलंगी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत वॾेरो अली असगर सोलंगी ऐं मोहम्मद बचल सोलंगी समेत पूरी सोलंगी बिरादरीअ खे थियल नौजवान अब्दुल गफ़ार सोलंगीअ जे खून वारे मामले ते फ़ैसिले लाइ क़ुरान पाक जा वास्ता ऐं मिनथू कयूं।
मोहरो शहर जे गचेरो रोड ते राति देर सां 6 हथियारबंदनि ख़ादिम हुसैन सोलंकीअ जे घर ते चढ़ाई करे 12 सालनि जी 5 दर्जे जी शागिर्दियाणी हिना धीउ ख़ादिम हुसैन सोलंकीअ खे अगवा करे विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट मोहरो थाणे ते नींगिरीअ जे पीउ ख़ादिम हुसैन सोलंकीअ पारां दोस्त मोहम्मद उर्फ़ हाकिम अली सोलंकी, फराज़ अली, वकार अली ऐं आदिल सोलंकीअ समेत 6 ॼणनि ते दाख़िल कई वई आहे। जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अहिड़े अमल ख़िलाफ़ नींगिरीअ जे पीउ ख़ादिम हुसैन संदसि भाउ मोहम्मद ज़मान नवीद अली मोहरो प्रेस क्लब में एहतजाजनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी मासूम न्याणीअ खे मज़कूर हथियारबंद घर में गिड़ी हथियारनि जे ज़ोर ते तशदुद करे अगवा करे विया आहिनि, पर मोहरो पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि बस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी मासूम न्याणीअ खे बाज़ियाब करे असां सां इंसाफ़ कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।